वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। साध संगत जी, जी त लड़ीवार जपजी साहिब जी वीचार हलंदे जपजी साहिब जे अंतले आख़िरी श्लोक जी वीचार सांझी करणी आहे। सोचो तो समझण की कोशिश कयूं साहिब गुरु नानक देव महाराज कहिड़ी बख़्शिश सां नवाज़नि था श्लोक जे अंदर, कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। साहिब फरमाइनि था श्लोक पवन गुरु पाणी पिता माता धरत महत। साहिब फरमाइनि था, चवनि था पवन ईअं जीअं गुरु। ध्यान ॾिजो, जे अगरि इन जो अर्थ ईअं कजे बि त इंसान के ज़िंदा रहण जे लाइ हवा जी ज़रूरत आहे। हवा लाज़मी आहे, पवण लाज़मी आहे। पवण न मिले, हवा न मिले, इंसान मरी वेंदो। तीअं ई इंसानियत खे ज़िंदा रखण जे लाइ, तुंहिंजे ज़मीर खे ज़िंदा रखण जे लाइ गुरु लाज़मी आहे। पवण गुरु, गुरु तुंहिंजी आत्मा खे ज़िंदा रखे थो ऐं ॿारो वारी हवा तुझे ॿारो वारे जिस्म खे ज़िंदा रखे थी। पवण गुरु, गुरु हवा आहे। पाणी पिता, हे जेको पाणी आहे न, पिता समान आहे। पवण गुरु पाणी पिता, उन खां बाद हे जेकी धरती आहे न, इहा वॾी मां आहे। माता धरत महत। हे तोखे धरती जेकी मिली आहे न, इहा वॾी मां आहे, जंहिं तोखे पंहिंजे अंदरि जॻह बि ॾिनी आहे, तोखे खुराक बि ॾिए थी। पर इहा ईअं न मिली थी, मिली परमात्मा जी नदर करम बख़्शीसन सां। ईअं नथी मिले, इहा उनजे हुकुम अनुसार मिले थी। भाव जेकी बि शइ तोखे मिली आहे, जेकर हवा मिली आहे, उहो बि तोखे परमात्मा जी तरफ़ सां मिली आहे। तोखे पाणी मिलियो आहे, उहो बि परमात्मा जी तरफ़ सां मिलियो आहे। हीअ अहमियत ॿुधाइनि था गुरु जो कहिड़ो दर्जो आहे तुंहिंजी ज़िंदगी जे अंदरि, पाणी जो कहिड़ो दर्जो आहे, हिन धरती जो कहिड़ो दर्जो आहे, धरती जी छांव में त तुंहिंजी ज़िंदगी जे अंदरि। धरत महत, वॾी मां आहे तुंहिंजी। उनखां बाद दिवस राति द्वय, हे जेके ॾींहं ऐं राति आहिनि, इहे छा आहिनि? दाई दाया। हिकु नंढे ॿार खे जीअं नर्स जी ज़रूरत पवंदी आहे, जीअं उन्हनि सां गॾु खेॾंदो आहे नंढो ॿारु, जीअं इन जो भाव अर्थ वठिजे त हिकु ॿार खे जे अगरि किथे माउ कमनि में बिज़ी हूंदी आहे न, त ॿार खे हिकु नर्स जी या आया जी बि ज़रूरत किथे हूंदी आहे। चवनि था हे जेकी ॾींहं ऐं राति आहिनि न, इन में तूं हिकु ॿार वांगुरु तूं खेॾंदो पियो आहे। जीअं हिकु ॿार आया सां जेकी माउ जी जॻह ॿार खे ॾींदी आहे, ॿार खे खेॾाईंदी आहे, उनजो ध्यानु रखंदी आहे, छो त माउ बिज़ी हूंदी आहे या बीमार हूंदी आहे, पोइ उन ॿारनि जे लाइ आया रखणी पवंदी आहे, या किथे घर में नर्स रखंदा आहिनि। जीअं ॿारु पैदा थींदो आहे बि उते बि नर्स जी ज़रूरत हूंदी आहे हिकु ॿिनि ॾींहंनि जे लाइ। त जीअं उन देख रेख कंदी आहे, उनखे खेॾाईंदी आहे, उहो ॿारु रुझियल हूंदो आहे न, त ऐं इंसान तूं बि हिन ॾींहं ऐं राति में रुझियल आहे, तूं खेॾंदो पियो आहे। दिवस राति, राति जो बंदो सुम्हे थो, ॾींहं जो कमकार करे थो, खेॾंदो पियो, रुझियल पियो आहे। दिवस राति द्वय दाई दाया। अच्छा, केरु केरु खेॾे थो? चवंदा पूरो जगत ई हिते खेॾंदो पियो आहे, खेले सघियो जगत। उन खां वासा फरमाइनि था, चवंदा चङियाईं बुरियाईं वाचे धर्म हदू। जेके तूं चङा कमु करे थो, जेके तूं मंदा कमु करे थो, इहे वाचे माना उनजी निबेड़ो थींदो। किथे थींदो? धर्म हदूर, उन परमात्मा जी दरगाह में। तूं चङा कमु ऐं मंदा कमु, चङियाईं बुराईं वाचे धर्म हदूर। उनखां बाद साहिब फरमाईंदा, चवंदा कर्मी आपो आपणी के नेड़े के दूर। परमात्मा जे नेड़े जे अगरि पहुचणो आहे त उहो बि तोखे पंहिंजे हिसाब सां कमु करणा पवंदा। जे अगरि तूं परमात्मा खां परे वञे थो न, त उहो बि तुंहिंजा पंहिंजा कम आहिनि।
कीअं कमनि जे अगरि ध्यानु ॾिजे, जेकी साहिब फरमाइनि था, चवंदा धर्म खंड का एहो धर्म, उनजे अंदरि चवंदा इहे तुंहिंजे अंदरि धर्म आहे, तोखे धर्मशाल मिली आहे, तोखे धर्म कमाइण जे लाइ मिली आहे। जे अगरि उते तूं धर्म कमाईंदे त तूं परमात्मा जी दरगाह सचखंड वारो रस्तो पकड़ंदे, तूं उन रस्ते ते ईंदे, उन वाट सां ईंदे जिते सचखंड, जिते परमात्मा तोखे मिले। पर जे अगरि तूं अधर्म वारो कमु कंदे त पोइ तोखे रस्तो उहो मिली थो वञे जिते तूं परमात्मा खां परे थो थी वञे, तूं उहो कमु करे थो। चवंदा कर्मी आपो अपनी, जे अगरि तूं अधर्म वारा कमु कया त तूं दूरि थी वञे, जे अगरि तूं कमु धर्म वारा कई त तूं नेड़े थी वञे। कर्मी आपो अपनी, के नेड़े, कोई नेड़े थो थी वञे, कोई चङा कमु करे परमात्मा जी नज़दीक थो थी वञे, पर कोई मंदा कमु करे परमात्मा को परे थो थी वञे। कर्मी आपो अपनी, के नेड़े के दूर। अंतली पंक्ति में साहिब फरमाईंदा, चवंदा जिनी नाम ध्याया, ऐं परमात्मा जंहिं तुंहिंजो नाम ध्यायो, सच जी ज़िंदगी गुज़ारियो, जिनी नाम ध्याया गए मसक़त घाल। मसक़त जो अर्थ आहे महिनत, मुशक़त, घाल जो अर्थ आहे महिनत। चवंदा जंहिं त परमात्मा तुंहिंजी रज़ा में राज़ी रहियो, जंहिं सुठे तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारी, तुंहिंजे गुणनि जे अंदरि तुंहिंजे गुणनि वारी ज़िंदगी गुज़ारी, उनजी महिनत सफली आहे। जिनी नाम ध्याया गै मसक़त ॻाल्हि नानिक ते मुख उजले। चवंदा उनजा मुख उजल थी वेंदा, भाउ उहे सोभनिक थींदा, परमात्मा तुंहिंजी दरगाह में शोभा पाईंदा, उनजा चेहरा चमकंदा, उनसां हर को प्यार कंदो। पर उहो त पाण त मुख उजलो करे सघंदो, पाण त पंहिंजो मुख त उजलो करे छॾंदो, पर उनसां गॾोगॾु केतिरी छुटी नाल उनसां गॾु कई हिन उनजी संगत करण वारा, केतिरी कई छुटी नाल उनसां नाल गॾु जेके उनजी संगत कंदा न, उहो बि परमात्मा तुंहिंजी दरगाह में तुंहिंजे नज़दीक थी वेंदा, उहो बि सोभनिक थी वेंदा। सो साध संगत जी, हे हुई संपूर्ण जपजी साहिब जी वीचार। उनसां गॾोगॾु दास हिकिड़ी वेनती ज़रूरु कंदो त जपजी साहिब जी वीचार कई ज्ञानियुनि कई आहे, कई कथावाचकनि, कई प्रचारकनि कई आहे, शायदि असां उन्हनि जे अॻियां हिकु रती बराबरि बि न आहियूं। कई त ज्ञानियुनि गुरु ग्रंथ साहिब महाराज जी सॼे स्वरूप जी पूरी गुरबाणी जी वीचार कई आहे, पर पोइ बि उन्हनि बि इहे शब्द वरितिया आहिनि, इहे लफ़्ज़ वरितिया अथऊं, इस्तेमालु कया अथऊं। ऐं दास बि पंहिंजे निजी अनुसार बि इहा वेनती ज़रूरु कंदो त जपजी साहिब जी वीचार असां कई ज़रूरु आहे, पर ईअं न आहे त इहा ई आख़िरी वीचार आहे। इनको अनेक कुझु वीचारा थी सघनि थियूं, अञा इनको अनेक कुझु ख़ूबसूरत वीचारा, ख़ूबसूरत सम्झाणियूं, ख़ूबसूरत अर्थ थी सघनि था। सो दास खे जेकी गुरु पाशा मत बख़्शी आहे, उन अनुसार कुझु महिनत ऐं कुझु तव्हां संगतनि जी जेकी आसीसा मिली वेंदे, ऐं परमात्मा जी रहमत सां हिन जपजी साहिब जी अॼु सलोक जी वीचार सांझी कईसीं, जपजी साहिब संपूर्ण थिए थी। सो ईअं न आहे त दास जेकी वीचार कई इहा ई आख़िरी वीचार थी वई। तव्हां सभिनी खे बि वेनती आहे त ज़रूरु इन्हनि वीचारनि पासे ध्यानु ॾियो। अञा इनको कुझु ख़ूबसूरत वीचारा थी सघनि थियूं, अञा इनको ख़ूबसूरत कुझु अर्थ थी सघनि था जेके असां बि तव्हां को सरवण करे सघूं। सो हर को पंहिंजो पंहिंजो हिते जेको आहे न फ़र्ज़ु, पंहिंजी ज़िमेदारी सम्झी करे गुरबाणी जा अर्थ ज़रूरु सम्झे ऐं ॿियनि खे सम्झाए। सो जपजी साहिब जी लड़ीवार वीचार कंदे गुरबाणी जे अंदरि अनेक ग़लतियूं थी हूंदियूं, सो दास खे माफ़ियो दान बख़्शदा। सो दास खे ॾींदा इजाज़त। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फ़तेह।